वक्त खालसा का है, जिसका सो कॉल्ड लॉन्ग मार्च है, इसका कोई जमहूरी मकसद नहीं है। गैर जमहूरी कुव्वतों के खंडों पे सवार होके सियासत किया है कि ये हरकतें और ये बातें और इस किस्म की सियासत का मकसद क्या है, और वो ये है कि हमारा जो लीगल और आईनी तरीका है आर्मी चीफ की अपॉइंटमेंट का, उसको मुतनाज़ा कराने। खान साहब से भी अपील करता हूं कि वो खुश का नाखुन ले, और कोई मुश्किल नहीं होगा एक दो हफ्ता ये अपना मार्च ले करें कि प्रोसेस को पूरा होने देता कि मैं भी ये इल्जाम नहीं लगा सकता हूं कि आपने ये मार्च से किया कि आपने ये प्रोटेस्ट को मुतनाज़ा। उम्मीद है कि इस पर आईन और कानून के तहत सारी चीजें चलेंगे। अगर सदर आरिफ अलवी ने कोई गड़बड़ करने की कोशिश की तो फिर सदर आरिफ अलवी को उसका नतीजा भी भुगतना पड़ेगा। पीटीआई जे लॉन्ग मार्च जो मकसद आर्मी चीफ जी मुक़ररी खे तकरारी बनाइणु आहे। इमरान खान आर्मी चीफ जी मुक़ररी जो आईनी अमल मुकमल थियण दी ऐं कुझु ॾींहं लॉन्ग मार्च मुलतवी करे। ॿी सूरत में नतीजो सदर खे भोगणो पवंदो। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी प्रेस कॉन्फ्रेंस। बिलावल भुट्टो चयो आहे त इमरान खान पंहिंजो इक़्तिदार बचाइण लाइ आर्मी चीफ खे ताहयात एक्सटेंशन ॾियण लाइ तयार हो। संदसि बयाने जमहूरियत खे नुक़सान पहुचायो। हिक घड़ीअ चोर हक़ीक़ी आज़ादी मार्च जी ॻाल्हि करे रहियो आहे। इमरान खान जी हुकूमत मुल्क खे रुगो नुक़सान ई पहुचायो। हुकूमत में मुल्क ॾेवालो थियण जे वेझो पहुची वियो हो। मैं अपनी सारी पहले तो पार्टी को भी सारों को कहूं कि अभी से तैयारी शुरू कर दें। अगले हफ्ते 26 नवंबर को आपने सब ने इस्लामाबाद पहुंचना है। मैं इंशाल्लाह आपको वहां मिलूंगा इस्लामाबाद में। आप सारी कौम को मैं कह रहा हूं, आप न्यूट्रल नहीं हो सकते। आप अगर आज न्यूट्रल हो गए, आपके बच्चे पछताएंगे, आपकी आने वाली नस्लें पछताएंगी कि जब आपको नाइंसाफी के खिलाफ जिहाद करनी चाहिए थी और आप घरों में बैठ गए। मुझे कोई जरूरत नहीं है कि अपनी जान खतरे में डाल के बाहर निकलूं। जब मुझे पता था उसके बावजूद, और जब मुझे आगे भी पता है, मैं अपना एफआईआर नहीं रजिस्टर करवा सका एक्स प्राइम मिनिस्टर। और मैं अपने सारे जो ताकतवर हल्के हैं, मैं आपको सिर्फ एक चीज कहना चाहता हूं, जिससे मर्जी आज पूछ ले, आपके पास ताकत है, आपकी जिम्मेदारी है कि सिवाय एक हल्के साफ और शफाफ इलेक्शन, इसके अलावा कोई दूसरा हल नहीं है आप इस दलदल से निकलने का। इमरान खान 26 नवंबर ते कारकुननि खे रावलपिंडी पहुचण जो सॾु ॾेई छॾियो। आईंदा जी हिकमत अमली भी उते ई ॿुधाइण जो ऐलान। इमरान खान चयो आहे त पाकिस्तानी अॼु न्यूट्रल थिया त संदन ईंदड़ नस्लूं बि पछताईंदियूं। गुलामी खां मौत बहितर आहे। हाणे फ़ैसिलो क़ौम खे करणो आहे त गुलामी करणी आहे या आज़ादी वठणी आहे। लॉन्ग मार्च खे वीडियो लिंक ज़रिए ख़िताब कंदे इमरान खान चयो त मूंखे मारण जो मनसूबो जोड़ियो वियो, तंहिं बावजूद घर में न वेठुसि। मूं ते हमलो कराईंदड़ अॼु बि उते ई वेठा आहिनि। अॻूणो वज़ीर आज़म हूंदे पंहिंजे मथां हमले जी एफआईआर बि दाख़िल नथो कराए सघां। ताक़तवर धुरनि खे चवां थो त मुल्क खे दुबण मां कढण जो वाहिद रस्तो शफ़ाफ़ चूंडूं आहिनि। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा पारां मुख़्तलिफ़ मेडिकल कोर जे तनसीबात जो अलविदाई दौरो। सर्जन जनरल ऑफ पाकिस्तान लेफ्टिनेंट जनरल निगार जोहर भी आर्मी चीफ सां गॾु हुई। आर्मी चीफ सीएमएच रावलपिंडी जो दौरो कयो। खेसि जदीद तरीन सहूलियतुनि बाबति ब्रीफिंग ॾिनी वई। जनरल बाजवा पारां पाक फौज जे मेडिकल कोर जी वाखाण। मुल्की मईशत खिलाफ कूड़ा अफ़वाह पकड़िया पिया वञनि, जिन जा सियासी मक़सद थी सघनि था। नाकारे ॻाल्हियुनि सां वाइदनि ते असरु पवंदो आहे। पाकिस्तान कॾहिं बि आलमी अदायगियुनि में देर नाहे कई। नाणे वारे वज़ीर इसाक़ चयो आहे त पाकिस्तान वटि ॿारनि जा मुनासिब ज़ख़ीरा मौजूदु आहिनि। उहे अफ़वाह पकड़िया पिया वञनि त पाकिस्तान 1 अरब जा सुकूक बांड अदा न करे सघंदो। वाज़े कयां थो त बांड जी अदायगी वक़्त ते थींदी। मुल्क में पेट्रोल ऐं डीज़ल जी खोट नाहे। अफ़वाह बेबुनियाद आहिनि।
पंजाब हुकूमत जी JIT DTR चेयरमैन इमरान खान ते हमले जी जांच शुरू करे छॾी। गिरफ़्तार कयल मुबैना मुख्य जवाबदार नवीद बयान रिकॉर्ड करा छॾियो। ज़रियनि मूजिब जवाबदार बयान में चयो त इमरान खान माण्हुनि खे गुमराह करे रहियो आहे। हुन अकेलो ई इमरान खान ते हमले जी रिथाबंदी कई। फायरिंग बाद फरार थियण जी कोशिश कई त खेसि पकड़े वियो। कंहिं बि सियासी या दीनी जमायत सां वास्तो नाहे। सिंध जे ट्रांसपोर्ट वारे वज़ीर शर्जील इनाम मेमण हैदराबाद में पीपल बस सर्विस जो इफ्तिताह करे छॾियो। तक़रीब खे ख़िताब कंदे शर्जील इनाम मेमण चयो त हैदराबाद जे शहरनि खे पंहिंजी घरनि जी या बसियुनि जी हिफ़ाज़त करणी पवंदी। ईंदड़ चूंडुनि में पीपल्स पार्टी न रुॻो सिंध पर समूरे मुल्क में हुकूमत ठाहींदी। घड़ी चोर हैट्रिक करे छॾी आहे। जंहिं शख़्स खे 4 गोलियूं लॻल हुजनि, छा उहो एतिरो फ़ासिलो तइ करे लाहौर वञी सघे थो? सूबाई वज़ीर नासिर शाह चयो आहे त ओमनी ग्रुप 9 अरब रुपयनि जी का बि प्लेबार खे नाहे कई। इमरान खान जो ओमनी ग्रुप ते ॿधल बयान कूड़ ते ॿधल आहे। करप्ट ऐं सर्टिफाइड चोर ॿियनि ते कहिड़े मुंहं सां इल्ज़ाम लॻाईंदो आहे। सखर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे नासिर शाह चयो त इमरान खान जी लॉन्ग मार्च वारी काल मिसकाल साबित थी। इमरान खान जो मक़सदु रुॻो इक़्तिदार हासिल करणु आहे। हुकूमत कराची ऐं हैदराबाद में मकानी चूंडूं कराइण लाइ तयारु आहे पर सिक्योरिटी जो मसइलो हो। सिंध पुलिस पारां कच्चे में वॾे ऑपरेशन जूं तयारियूं। 561 ऑफिसर्स ऐं एहलकार कच्चे में मुक़रर। SRP जे 561 नॉन गिज़ेट ऑफिसर्स ऐं एहलकारनि खे घोटकी, कशमोर ऐं शिकारपुर बदिली कयो वियो। बदिली थियलनि में 125 इंस्पेक्टर ऐं असिस्टेंट सब इंस्पेक्टर शामिल। 436 हेड कांस्टेबल ऐं कांस्टेबल्स खे फौरी तौर ज्वाइनिंग जी हिदायत। जामशोरो में 500 kV गेट स्टेशन जी पावर ट्रांसफार्मर में फनी ख़राबी। सिंध जे 5 ज़िलनि में बिजली फ़राहमी मुअत्तल थी वई। हेस्को तर्जुमान जो चवणु आहे त ट्रांसफार्मर में फनी ख़राबी सबबि हैदराबाद, टंडो अलहर, टंडो मोहम्मद खान, लिरपुर ख़ास ऐं बदीन ज़िलनि में बिजली फ़राहमी मुअत्तल थी वई। बिजलीअ जी बहाली लाइ कमु जारी आहे। कराची इस्लामिया कॉलेज खाली कराइण तां शिकतान पुलिस जी लठबाज़ी ऐं शेलिंग। पुलिस सुप्रीम कोर्ट जे हुकुम तहत कॉलेज खाली करण लाइ पहुती त शागिर्दनि एहतिजाज कंदे धरणो हुयो। पुलिस जे शागिर्दनि ते शेलिंग। शागिर्दनि खे शिड़वछड़ करण लाइ वाटर कैनन जो बि इस्तेमाल। कॉलेज भरिसां वारो इलाइक़ो जंग जो मैदान बणिजी वियो। केतिरनि शागिर्दनि खे हिरासत में वठी छॾियो। मोटरवे ते मोटरसाइकिल हलाइण जी इजाज़त ॾियण बाबति हाई कोर्ट जो फ़ैसिलो क़लम करार ॾेई छॾियो। सुप्रीम कोर्ट वफ़ाक़ी हुकूमत जी दरख़्वास्त मंज़ूर करे वरिती। फ़ैसिले में चयो वियो आहे त मोटरवेज़ ते मोटरसाइकिल हलाइण जी इजाज़त ॾियणु ख़तरनाक थी सघे थो। कानून शहरनि जी जान ऐं माल जी हिफ़ाज़त लाइ ठाहिया वेंदा आहिनि। हुकूमत वटि एहतियाती तदबीरुनि तहत मनसूबे मख़सूस इलाइक़नि में मोटरसाइकिल हलाइण ते पाबंदी जो इख़्तियार आहे। शहरनि जी हिफ़ाज़त लाइ मोटरसाइकिल जी पाबंदी इंसानी हक़नि जी भञकड़ी न आहे।
अदालतुनि मां वरी असां सुरखुरू थिया आहियूं। सभिनीनि जवाबदारनि ते, सरदारनि समेत जेके बि क़ातिल आहिनि उन्हनि ते फ़र्दे जुर्म आयद थियो आहे। ऐं नेक्स्ट जेका तारीख़ मिली आहे, 3 तारीख़ मिली आहे कमिंग मंथ जी, उन ते प्रोसीडिंग्स स्टार्ट थींदा। ऐं हाणे मूंखे नज़र अचे पियो थो त इनशाला जल्दी इंसाफ़ थींदो। ईअं नज़र पिया अचनि इहे शींहं जे लिबास में बिलियूं आहिनि जेके नवाब भोतार आहिनि। सो असां ॾिसो, अदालत हमेशह हक़ सच जो फ़ैसिलो कयो आहे। अॼु बि अदालत फ़र्दे जुर्म आयद करे इहो पैगाम ॾिनो आहे त मज़लूमनि जे लाइ ही दर खुलियल आहे ऐं सभई मज़लूम हिते अचनि ऐं इंसाफ़ वठनि। दादू जी अदालत मेहड़ में उमेर बाब जे 3 भातियुनि जे क़त्ल केस में 5 सालनि खां पोइ जवाबदारनि ते फ़र्दे जुर्म लागू करे छॾियो। फर्स्ट एडिशनल सेशन जज पीपल्स पार्टी MPA सरदार खान चांडियो, बुरहान खान चांडियो ऐं ॿियनि जवाबदारनि ते फ़र्दे जुर्म लागू कयो। जवाबदारनि पारां ॾोह भाषण खां इनकार। अदालत शाहिदनि खे नोटिस जारी कंदे 3 डिसंबर ते तलब करे वरितो। उमेर बाब चयो आहे त जवाबदारनि ते फ़र्द जुर्म लागू थियण बाद इंसाफ़ थींदे नज़र अची रहियो आहे। सुरखुरू उहो ई थींदो आहे जेको हक़ ऐं सच ते हूंदो आहे। सरदार खान चांडो चयो आहे त संदनि ख़िलाफ़ केस सियासी आहिनि। अॻु बि चयो हो त बेगुनाह आहियूं, हाणे बि पंहिंजे मौक़िफ़ ते क़ाइमु आहियूं। सेवन जे टोल प्लाज़ा वटि रोड हादसे में ज़ख़्मी थियल निंगरी हयाती विञाए वेठी। पौधनि जो अंग वधी 21 थी वियो। रोड हादसे में ज़ख़्मी थियल 15 वरनि जी पोपरी फुल फोटो ज़ख़्मनि जी सटनि सहंदे इस्पताल में दम ॾिनो। सिंध सरकार पारां पौधनि जे वारसनि लाइ 10 लाख रुपया इमदाद जो ऐलान। सूबाई वज़ीर नासिर शाह ऐं अॻूणो वॾो वज़ीर क़ाइम अली शाह पौधनि जे वारसनि वटि पहुता। नासिर शाह क़ीमती इंसानी जानियूं ज़ाया थियण ते दुख जो इज़हार कंदे चयो त मामले जी मुकमल जांच कराईंदी। कराची जे लांडी वारे इलाइक़े में ज़्यादती बाद क़त्ल कयल मासूम बाड़ी जी केस में अहम अख़बर आई। पुलिस शक जे बुनियाद ते 10 जवाबदारनि खे हिरासत में वठी छॾियो। संदन DNA करायो वेंदो। SHO क़ाइदाबाद समेत 3 पुलिस ऑफिसर भी मुअतल। SSP इरफान बहादुर चवण आहे त गफ़लत जो मुज़ाहिरो करण ते 3 पुलिस ऑफिसर्स खे मुअतल कयो वियो। औरतुनि जी भलाई वारे खाते जी सूबाई वज़ीर शेला रज़ा बि मक़तूल बाड़ी जे वारसनि वटि पहुती इंसाफ़ जी ख़ातिरी। कराची जे कोरंगी ज़िले में रांदियुनि जा मैदान चर्बी जा मां गीह कढण वारनि अॾनि तौरु इस्तेमाल थियण लॻा। लांढीक सेक्टर 37A जे अलफतह ग्राउंड ते पुलिस जी सरपरस्ती में चर्बी रिझाइण वारियूं कढ़ायूं लॻी वयूं, जॾहिं त ग्राउंड में बदबूदार चर्बी मां गीह कढी इलाइक़े में विकिरो करण जो इंकशाफ। KTN न्यूज़ ग्राउंड में वञ चर्बी रिझाइण वारी अॾे जा फुटेज करे वरिता। फुटेज में चर्बियूं रिझाइण वारियूं वॾियूं कढ़ायूं ऐं ॿियो सामान नज़र अचे थो। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त ग्राउंड में ख़तरनाक बीमारियुनि वारे कम जी सरपरस्ती पुलिस करे रही आहे। बार बार शिकायतुनि बावजूद कार्रवाई न पई कई वञे। ऐं तलाक जी अफ़वाहुनि खां पोइ शोएब मलिक ऐं सानिया मिर्ज़ा जी पहिरीं वीडियो साम्हूं अची वई। वीडियो में शोएब ऐं सानिया खे हिक ॿिए सां गॾु सेट ते मुख़्तलिफ़ पोज़ ॾींदे ॾिसी सघिजे थो, जॾहिं त सोशल मीडिया ते प्रोग्राम बाबति मुख़्तलिफ़ तबसरा बि थियण लॻा। अक्सरियत जी राय आहे त लॻे थो त प्रोग्राम जी मशहूरीअ लाइ तलाक जा अफ़वाह पखिड़िया विया।